असां मौजूद आहियूं लक्ष्मी गुलाम शाह गवर्नमेंट हाई स्कूल में, जिते एहसास प्रोग्राम कराफाल जो प्रोग्राम हलंदड़ आहे, जिते मर्द परेशान आहिनि। छो त हितां जे जेके मौजूद माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। मैसेज भी आयो आहे, पैसा न था ॾियनि, माण्हू बीठा आहिनि 25 कलाक इंतज़ार में। हिसाब कंहिं महिल मानी था खाइण वञनि, कंहिं महिल बोतल था पीअण वञनि, कंहिं महिल छा था करणु वञनि। भाई सॼो ॾींहुं था गर्मीअ में। बाबा हे नानीअ जो पुटु आहे, सोट जो पुटु आहे, मासा जो पुटु आहे, इहो इन जे करे असां ताईं सीड़ा अची हिते पुगाऊं, कोई पैसा न मिले। थकी पिया आहियूं, बीमार माण्हू, असां धिका ॾियनि था, जेको अचे थो ॾाढा करट खायूं, अंदरि खणी पंहिंजा माण्हू हलाइनि था, ॿिया ग़रीब गुरबो ॿाहिरि बीठो आहे थियो। सॼो ॾींहुं बीह आख़िर वेही था रहूं पिया, थकी था पऊं पिया, जॻह नथी मिले पई, दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, अंदरि छॾी नथा असांखे। असां मजबूर आहियूं, कुराड़ा माण्हू बि हेजा कार्ड बि असांजे सावणनि ॾेखारियोसीं, चवनि था हाणे 12,000 रुपया तव्हांजा न आया आयल। हाणे चओ त तव्हांखे मैसेज ॾेखारियूं, सुबुह लाॻूं बीठा, हिकिड़ो ॾींहुं न आहे साईं, 5 ॾींहं आहे। 5 ॾींहं खां ईअं ई अचूं था वञूं था, मैसेज में आयल आहिनि। हाणे राति जो वरी आयो आहे मैसेज, आयो आहे बाबा पंहिंजा पैसा कढायोसि। हाणे आया आहियूं, वरी चवनि था की न आहिनि हिन में। सुबुह जा बीठीअ ते मरी आहियूं, जे खोलनि था त 500,000 घुरनि था, जे परों हर को हलाए थो पियो ईअं माना कुंड में चोरी। असां गर्मीअ ते सुबुह वठी मरी आहियूं, इलाज था कयूं, पोइ बि धिके था कढनि पिया, दरियूं बंदि पियूं आहिनि, हर को धिका ॾेई मोटी थो वञे पियो।